जी खुश त जहां खुश प्रोग्राम तहत मां हीना अगनानी अवां सभिनी दर्शक मित्रन जो हार्दिक स्वागत कयां थी। दोस्तों, जी खुश त जहां खुश जीअं त चवणी आहे तीअं असांजे जीवन में जेकॾहिं असांजी सिहत खुश आहे, चङी चांग आहे त असांजो जीवन हरियो भरियो आहे। हर का ॻाल्हि असांजे दिलि खे वणंदी जेकॾहिं असांजी सिहत दुरुस्त हूंदी त। दोस्तों, ॻाल्हि कयूं असां त हींअर सियारे जी शुरूआत थी रही आहे, पर अञा थी कोन्हे, यानी मिक्स सीज़न आहे। कॾहिं गर्मी त कॾहिं सर्दी, राति जो थोरो थधिकार हूंदो आहे ऐं ॾींहं जो गर्मी हूंदी आहे। अहिड़ी मिक्स सीज़न में घणे भाङे घणेई बीमारियूं उथल खाईंदियूं रहंदियूं आहिनि। हिन टाइम में जेकॾहिं असां ॾिसूं, हाणोके वक़्त में स्वाइन फ्लू ऐं डेंगू जहिड़ियूं बीमारियूं सभिनीनि माण्हुनि जो बख वठी रहियूं आहिनि। इन करे असांखे घुरिजे त असां पंहिंजी सिहत जो ख़्यालु रखूं, उहो बि सीज़न वाइज़। अहिड़ो त हिन सीज़न में छा आहे जो हर कंहिंखे सर्दी ज़ुकाम ऐं बुखार लॻो पियो आहे। बसि इन ई टॉपिक ते अॼु असां चर्चा करण वारा आहियूं। अचो त असां इन विषय में ॼाण कयूं। असांजे स्टूडियो में अॼु हाज़िर आहिनि डॉक्टर मनोहर देवनानी, जेके केतिरनि ई सालनि खां अपोलो में पंहिंजूं सेवाऊं ॾेई रहिया आहिनि। तव्हांजो असांजे मंच में हार्दिक स्वागत आहे। महिरबानी। डॉक्टर साहब, असांखे अॼु तव्हां ॿुधाईंदा त फ्लू छा थींदो आहे? फ्लू हिकु विचड़ंदड़ बीमारी आहे ऐं जेका इन्फ्लुएंज़ा वायरस जे करे थींदी आहे ऐं उन में हर साल सॼी दुनिया में 2.5 खां 5 लख माण्हू मौत जो शिकार थींदा आहिनि। ऐं फ्लू जीअं मां तव्हांखे ॿुधायो त हिकु विचड़ंदड़ बीमारी आहे। उहा जेका फैलिजे थी उहा हवा, खंघि, सर्दी, छिकूं ॾियणु, निछूं ॾियणु, उन मां साम्हूं जेको भरिसां केर बि इंसानु हूंदो त उहा उन में फैलिजी सघंदी आहे। ऐं ॿियो, जेकॾहिं कोई कंहिंसां हथु मिलाए थो ऐं साॻियो ई हथु हो वरी पंहिंजे वात या अखि या नक ते रखे थो त उहो वायरस उन में ट्रांसमिट थी वेंदो आहे, त उन जे करे वरी उनखे उहो फ्लू थियण जा चांस हूंदा आहिनि। बराबरि, यानी फ्लू माना सिंपल सर्दी ऐं ज़ुकाम, ऐं कॾहिं कॾहिं उन में बुखार अचे त सम्झणु खपे कि फ्लू थियो आहे। जीअं कि स्वाइन फ्लू बि फ्लू ई आहे, त स्वाइन फ्लू छा आहे? स्वाइन फ्लू जेको फ्लू आहे आम, उन जो हिकिड़ो सीवियर वेरिएंट आहे। जीअं फ्लू, स्वाइन फ्लू जा इन्फ्लुएंज़ा वायरस जा 3 क़िस्म आहिनि, A, B ऐं C। उन में जेको A आहे उहो ॾाढो वायरुलेंट आहे ऐं उन जे करे जेको इहो स्वाइन फ्लू थिए थो, जंहिंखे असां H1N1 बि चवंदा आहियूं, ऐं उहो वेरिएंट ॾाढो ख़तरनाक हूंदो आहे। ख़तरनाक इन करे त जंहिं बि पेशेंट खे अॻु में ई को ॿी बीमारी आहे, जीअं डायबिटीज़ आहे या हार्ट जो प्रॉब्लम आहे, अस्थमा आहे, ॿियो प्रेग्नेंट औरत आहे, ॻोरारी औरत आहे या नंढो ॿारु आहे, त उनखे जेकॾहिं उहो थिए थो त उन ते हुनजो हमिलो वधीक थींदो आहे। छाजे करे जो हुन में अंदरि जेको इम्यून सिस्टम हूंदो आहे ऑलरेडी उहो घटि हूंदो आहे। बराबरि। त हिन सीज़न में ई इहे फ्लू छो थींदा आहिनि, उहो ॿुधाईंदा? हिन सीज़न में जेको थियण जो जेको मोस्ट कारण आहे त सर्दी आहे। सर्दीअ जे करे पोइ ज़ुकाम थींदो आहे ऐं ज़ुकाम मां पोइ वरी जेको आहे सो जेकॾहिं उनखे प्रॉपर ट्रीटमेंट नथी थिए या प्रॉपर आराम नथो थिए त पोइ वरी उहो उन में ट्रांसमिट थी वेंदो आहे सीवियरिटीअ में। बराबरि। पहिरीं त ॿुधाईंदा कि इहो फ्लू थींदो छो आहे? फ्लू मां जीअं शुरूअ में ई चयो त इहो हिकिड़ो वायरस जे करे थींदो आहे। उन जो नालो आहे इन्फ्लुएंज़ा वायरस ऐं उन जे करे ई थिए थो।
मां तव्हां खां पुछणु चाहींदसि त जेको फ्लू थींदो आहे उन में कहिड़नि पेशेंटनि खे वधि में वधि प्रिकॉशन्स वठणु घुरिजनि? फ्लू में जीअं पहिरियां बि डिस्कस कयोसीं त उन में ख़ासि तौर ते जेके वॾी उमिरि वारा माण्हू आहिनि, ख़ासि तौर ते 60-65 खां पोइ वारा उहे माण्हू या उहे माण्हू जिन खे ऑलरेडी को ॿियो रोग आहे, कैंसर जूं दवाऊं हलनि थियूं, कीमोथेरापीअ जूं दवाऊं हलनि थियूं, या कंहिंजो को पोस्ट ट्रांसप्लांट थियल आहे, लिवर जी ट्रांसप्लांट थियल आहे, किडनीअ जी ट्रांसप्लांट थियल आहे, त इन टाइप जे पेशेंटनि खे तमामु वधीक ध्यानु करणु खपे, एक्स्ट्रा ऑर्डिनरी हुननि में केयर करणु खपे। हुननि खे बिल्कुलु बि कॾहिं बि न ईअं सिंपल दवाऊं पंहिंजे हिसाब सां वठणु खपनि ऐं हुननि खे मां जीअं पहिरीं ॻाल्हि कई त क्वालिफाइड माण्हूअ खे ॾेखारणु खपे। हाणे पेशेंट खे ख़बर कीअं पवे त हिन खे जेको बुखार या सर्दी ज़ुकाम थियो आहे उहो कहिड़े क़िस्म जो फ्लू आहे? पेशेंट खे ख़बर त कंफर्म तेसि ताईं न थींदो जेसि ताईं उनजी का टेस्ट नथी थिए। बाक़ी पेशेंट खे आम तौर ते जेका शुरूआत थींदी आहे फ्लूअ में, उन में तेज़ बुखार, सॼे बदन में सूर, नक जो वहणु, खंघि, सर्दी ऐं थकावट, उहा ॾाढी सीवियर थींदी आहे। जेको आम ज़ुकाम थींदो आहे जंहिंखे असां कॉमन कोल्ड चवंदा आहियूं, उन में इहे शयूं थींदियूं आहिनि, पर उन्हनि में उनजी सीवियरिटी ॾाढी घटि हूंदी आहे। उन में बदन में सूर घटि हूंदो, बुखार घटि हूंदो, सर्दी घटि हूंदी। ऐं फ्लू में जेको स्वाइन फ्लू जी ॻाल्हि थी कजे त उहा उन में सीवियरिटी ॾाढी हूंदी आहे। ऐं पेशेंट खे ख़बर जेको कंफर्म थींदो उहो कंफर्म सिर्फ़ु टेस्ट सां थींदो आहे। नेज़ल स्वाब जी टेस्ट थींदी आहे, गुजरात गवर्नमेंट जे तरफ़ां थींदी आहे फ्री ऑफ कास्ट। ऐं पेशेंट कंहिं बि अस्पताल में दाख़िल हूंदो, भले उहा प्राइवेट हुजे या सरकारी हुजे, त उनजो नेज़ल स्वाब हिते सिविल हॉस्पिटल अहमदाबाद में मोकिलींदा आहिनि ऐं उहो थोड़नि कलाकनि में उनजी रिपोर्ट अची वेंदी आहे। बराबरि, यानी इहा सिर्फ़ु हिकिड़ी टेस्ट आहे जेका जंहिंमां असांखे ख़बर पइजी सघे थी त भई मरीज़ खे स्वाइन फ्लू थियो आहे? हा, उहा सिर्फ़ु इहा हिकु ई टेस्ट आहे। बराबरि। हाणे जेॾीमहिल कॉमन कोल्ड थिए थो त उन में मरीज़ घणनि ॾींहंनि में रिकवर थी सघे थो? कॉमन कोल्ड में मोस्टली 7 खां 10 ॾींहंनि में पेशेंट सभु रिकवर थी वेंदा आहिनि। ऐं कॉमन कोल्ड हर साल हर माण्हूअ खे 2 खां 3 दफ़ा थींदो आहे जनरली। ऐं नंढनि ॿारनि में इहो 5 खां 8 दफ़ा थींदो आहे साल में। पर उहा उनजी एॾी सीवियरिटी न हूंदी आहे। उन में सिर्फ़ु पाणी वधीक ॾिजे, बुखार हुजे, थोरो लिंङनि में सूर हुजे त उन में सिंपल पैरासीटामोल टेबलेट गोरी ॾेई सघिजे थी ऐं उन खां सवाइ ॿी काई बि न। ऐं स्वाइन फ्लू जो जेकॾहिं पेशेंट आहे ऐं जल्दी फर्स्ट स्टेज में ई अगरि ख़बर पइजी थी वञे टेस्ट जे थ्रू, त उनखे ठीकु थियण में घणा ॾींहं लॻी वेंदा आहिनि? उन्हनि खे 3 खां 4 हफ़्ता लॻी वेंदा आहिनि। 8 खां 10 ॾींहंनि में उहो रिकवर थियणु चालू थी वेंदो आहे, पर उन खां पोइ बि हुन में उनजा थोरा घणा असरात अञा रहंदा आहिनि। ऐं उन्हनि पेशेंटनि में जेके पॉज़िटिव केस हूंदा आहिनि उन्हनि में असां एंटी वायरल टेबलेट टेमीफ्लू जे नाले सां ईंदी आहे, उहा असां उन्हनि पेशेंटनि खे ॾींदा आहियूं जेको बि कंफर्म केस हुजे त। बराबरि। त टेमीफ्लू जेका टेबलेट तव्हां ॿुधाई उहे पेशेंट पंहिंजे लेखे पाण ई वठी था सघनि पिया? न, उहा काउंटर ते न मिलंदी आहे। उहा सिर्फ़ु कंहिं बि क्वालिफाइड डॉक्टर जी लिखियल हूंदी त पोइ ई मिलंदी। अच्छा, जेकॾहिं पेशेंट किथे ॿाहिरि सफ़र में आहे त उनखे सम्झो वधीक काई तकलीफ़ थिए थी ऐं इमीडिएटली उनखे टेमीफ्लू वठण जे लाइ डॉक्टर चवे त हू कीअं वठी सघंदो? उहो कंहिं बि क्वालिफाइड डॉक्टर खे ॾेखारींदो। जेकॾहिं उनखे सही लॻंदो त हिनखे हिन गोरीअ जी ज़रूरत आहे त उहो हुनखे लिखी ॾींदो। उन जूं पोइ 3 कापियूं हूंदियूं आहिनि, हिकु केमिस्ट वटि रहंदी आहे रिकॉर्ड में जेका गवर्नमेंट ॾे वेंदी आहे, ऐं हिकु उन पेशेंट वटि हूंदी, हिकु डॉक्टर पाण वटि रखंदो आहे। बराबरि। हाणे जीअं तव्हां गुजरात जी हिस्ट्री ॿुधाई त 3 सालनि खां वठी लगातार 200-250 माण्हू स्वाइन फ्लू जे करे हर साल मौत जो शिकार थींदा आया आहिनि। ऐं हिन साल बि हाणे हीअ सीज़न शुरू थी वई आहे, थोरा घणा पेशेंट स्वाइन फ्लू जा अस्पतालनि में भर्ती थियनि पिया था। त हाणे हिनखे रोके कीअं सघिजे स्वाइन फ्लू खे? स्वाइन फ्लूअ खे जेको रोकण जो प्रिवेंशन जंहिंखे असां चऊं, हिकु त भई बीमारी न थिए, हिकु त उहा रोकथाम थी।
उन रोकथाम जे लाइ फ्रीक्वेंट हैंड वॉशिंग हुजणु खपे। ऐं ॿियो जेकॾहिं कंहिं बि अहिड़ी टाइप जो माहौल हले थो त मास्क हुजणु खपे ऐं उन्हनि पेशेंट्स जे भरिसां न वञणु खपे। क्राउड प्लेसिस जीअं सिनेमा आहिनि या जिते बि पब्लिक प्लेसिस आहिनि, जिते बि घणा माण्हू वञनि था, सत्संग में वञनि था, त उन पीरियड में उनखे अवॉइड करणु खपे। ऐं इहो त थी वई भई जीअं न थिए, पर हाणे सपोज़ स्वाइन फ्लू थियो आहे ऐं पोइ बि वरी उन बीमारीअ में सीरियसनेस न थिए त उन जी प्रिवेंशन त वरी हिकदमि कंहिं क्वालिफाइड डॉक्टर खे ॾेखारे ऐं उहो क्वालिफाइड डॉक्टर हुन जी टेस्ट कराईंदो ऐं जेकॾहिं हुनखे स्वाइन फ्लू आहे त उन पेशेंट खे एडमिट करे IV फ्लूइड्स ॾिबा आहिनि ऐं प्लस जेका मां टेबलेट पहिरियों ॿुधाई टेमी फ्लू उहा ॾिबी आहे। ऐं जेकॾहिं न थिए त जेके पेशेंट खे अहिड़ा आहिनि, डायबिटीज़ आहे, हार्ट जा पेशेंट आहिनि, अस्थमा जा पेशेंट आहिनि, हर साल हिकु वैक्सीन बि ईंदी आहे इन जे लाइ, जेका वैक्सीन हर साल चेंज थींदी रहंदी आहे। उहा वैक्सीन बि हणिबी आहे, उनजी कास्ट अराउंड 600 खां 800 रुपया आहे इंजेक्शन फॉर्म में। ऐं जेको आहे सो नेज़ल एरोज़ल जे उन में बि उहा वैक्सीन ईंदी आहे। उन वैक्सीन जो बि इहो ई कमु आहे त उहा उन्हनि पेशेंटनि खे बचाईंदी, पर उहे सभिनी माण्हुनि खे न वठणु पवंदी आहे वैक्सीन। जीअं ॿियनि बीमारियुनि में हूंदो आहे TB जी वैक्सीन हर माण्हूअ खे ॾींदा आहिनि, तीअं हिन में ईअं न हूंदो आहे। हिन में उन्हनि पेशेंट्स खे इहा ॾेई सघिजे थी जेके वधीक वल्नरेबल आहिनि, वधीक भई उनखे स्वाइन फ्लू नुक़सानु पुॼाए सघे थी। डायबिटीज़ जा पेशेंट आहिनि, अस्थमा जा पेशेंट आहिनि, TB जा पेशेंट आहिनि, प्रेगनेंट लेडी आहे, नंढा ॿार आहिनि, त उन्हनि खे जेकॾहिं उहा वैक्सीन ॾिजे त उहो उन्हनि खां बची सघनि था। अच्छा, त वैक्सीन मतिलबु सम्झो 1 साल तव्हां लॻाई त वरी हर साल वैक्सीन लॻाइणी पवंदी आहे? हा, वैक्सीन उनजो असरु 1 साल ताईं रहंदो आहे। त माण्हू मतिलबु एतिरो सुजाॻ आहिनि, इहे वैक्सीन्स हणाईंदा आहिनि? हा, माण्हू सुजाॻ आहिनि ऐं उहे वैक्सीन्स काफ़ी यूज़ थियनि थियूं, हाणे घणे तइदाद में यूज़ थियनि थियूं। तव्हां असांखे तमामु सुठी ॼाण ॿुधाई अॼु, त जीअं की जंहिं खे स्वाइन फ्लू थियो आहे उहो पाण ई पंहिंजा प्रिकॉशन्स वठी सघे थो। हिकु त उनजे आसपास रहंदड़ माण्हुनि खे स्वाइन फ्लू न फैलिजे, इन जे लाइ हिकु त हू शिकंड न करे। ॿियो की पंहिंजो नक, यानी जिते सर्दी ऐं ज़ुकाम आहे, इन करे नक ऐं वात ते मास्क पाए रखे, जीअं इहा बीमारी उन्हनि खे, उन्हनि जे माइटनि खे, दोस्तनि खे, यारनि खे न फैलिजे। ॿियो त आम सुजाॻी आणणु खपे। जंहिंखे स्वाइन फ्लू थियो आहे उनखां उनजे आसपास रहंदड़ मिट माइट पाण ई प्रिकॉशन वठनि, उन सां हथ न मिलाइनि, उनजा कपिड़ा वग़ैरह गरम पाणीअ में धोअनि त स्वाइन फ्लू फैलजण जो डपु घटि रहंदो। इन खां पोइ तव्हां डेंगू जे बारे में बि असांजे दर्शक मित्रनि खे कुझु ॿुधाईंदा? डेंगू आहे छा? डेंगू जी जेका बीमारी आहे उहा मोस्टली असां वटि मींहं खां पोइ जेकॾहिं बारिश पए थी, पाणी बीहे थो, उन ते मच्छर आहिनि, त मच्छरनि जे करे मलेरिया थींदी आहे। मलेरिया सां गॾोगॾु कुझु मच्छरनि में डेंगू जो वायरस बि हूंदो आहे। त उहा बेसिकली उन जे मच्छर जे चक पाइण सां उहा बीमारी थिए थी, डेंगू। ऐं डेंगू में थींदो ईअं आहे त साॻाई जीअं मलेरिया में थींदो आहे, ईअं ई तेज़ बुखार, लिङनि में सूर, ईअं ई थकावट, उल्टियूं, पेट जो सूर, इहे सभु उन में साण थींदियूं आहिनि। ऐं उन जे लाइ टेस्ट ईज़ीली थी वेंदी आहे, कंहिं बि प्राइवेट लेबॉरेटरीअ तां जेको आहे सो डेंगू जी टेस्ट थी वेंदी आहे। NS1 एंटीजन उनखे चइबो आहे, जंहिंजो एॾो ख़र्चु बि कोन्हे, 300 खां 400 रुपया ख़र्चु आहे। उन में इहा ख़बर पइजी वेंदी आहे त हिन पेशेंट खे डेंगू आहे। ऐं डेंगू थियण खां पोइ मेन ॻाल्हि इहा हूंदी आहे त उन्हनि पेशेंट्स में प्लेटिलेट काउंट जेको हूंदो आहे उहो घटिजी वेंदो आहे। जनरली जेको उहो काउंट हूंदो आहे उहो 1.5 लख खां 4 लखनि ताईं, 4.5 लखनि ताईं नॉर्मली हर माण्हू में हूंदो आहे। डेंगू जे पेशेंट में या एक्यूट वायरल फीवर जे पेशेंट्स में उहो जेको प्लेटिलेट काउंट हूंदो आहे उहो घटिजी वेंदो आहे। ऐं उहो एतिरो घटिजी वेंदो आहे जो कुझु केसिस में त उहो 10,000 बि थी वेंदो आहे। ऐं जनरली 50,000 ताईं जेकॾहिं काउंट थी वेंदो आहे त उन पेशेंट खे काई तकलीफ़ सीरियस न थींदी आहे। पर जॾहिं उहो काउंट 50,000 खां हेठि थींदो आहे, 30,000 थी वियो, 40,000 थी वियो या 10,000 थी वियो, त उन में हिकिड़ो जेको प्लेटिलेट जो फंक्शन आहे त उहो
नॉर्मली प्लेटिलेट हुजण जे करे ब्लीडिंग न थींदी आहे ऐं जॾहिं उहो काउंट घटिजी वेंदो आहे त उहा हुनजी ब्लीडिंग थी वेंदी, जॻह जॻह तां उहो पेशेंट ब्लीड थियण शुरू थी वेंदो ऐं इन करे हुनजो ब्लड प्रेशर ड्रॉप थी वेंदो ऐं उन करे पोइ हुनखे रेस्पायरेटरी फेल्यूअर ऐं ॿी तकलीफ़ थी सघे थी ऐं जंहिंजे करे पोइ डेथ बि थी सघंदी आहे। अच्छा, बराबरि। यानी जीअं तव्हां ॿुधायो कि डेंगू हुजे या स्वाइन फ्लू हुजे, ॿई बीमारियूं ख़तरनाक आहिनि, त शुरूआति खां ई असांखे प्रिकॉशन्स वठणु घुरिजनि जीअं ई वधीक सीरियस डैमेज असांजी बॉडी खे न करे सघनि। त डेंगू जा सिम्टम्स कहिड़ा हूंदा आहिनि? डेंगू जा सिम्टम में हाई ग्रेड फीवर ऐं सीवियर हेडेक, सीवियर बॉडी एक, वॉमिटिंग ऐं कुझु केसिस में डायरिया, इन टाइप जा सिम्टम ईंदा। बराबरि। मतिलबु जीअं तव्हां ॿुधायो त डेंगू जी बीमारी जेका आहे उहा मच्छरनि सां थींदी आहे, त ॾींहं में बि मच्छर घुमंदा रहंदा आहिनि, त उहे ई मच्छर छा डेंगू जी बीमारी जे लाइ जवाबदार आहिनि? डेंगू जी बीमारीअ जे लाइ मच्छर उहे बि जवाबदार आहिनि जेके ॾींहं जे टाइम बि ऐं उहे उन्हनि जे चकरण सां पोइ थी वेंदो आहे ऐं उन जे करे असांखे प्रीकॉशन तौरु जेके फुल स्लीव्स मतिलबु कपिड़ा हुजणु खपनि। उन सीज़न में असांखे जेके हाफ शर्ट या टी शर्ट इन टाइप जा कपिड़ा न हुजणु खपनि, छो जो उन में छा आहे त अधु ॿांह असांजी खुलियल थी रहे, अधु ॿांह खुलियल हुजण करे असांखे उनखे मच्छर खे कटण जो जेको मिली वेंदो ऐं जेकॾहिं फुल स्लीव्स हूंदियूं आहिनि त उन्हनि में उहो चांस घटिजी वेंदो आहे, उहो उन में प्रिवेंशन आहे त उन खां बची सघिजे थो। बराबरि। फुल स्लीव्स जा कपिड़ा पाइण बि हिकु प्रिकॉशन्स आहे ऐं राति जो बि जेकॾहिं सुम्हूं त फुल पंहिंजो शरीर ढकियल हुजे, अहिड़ा कपिड़ा जेकॾहिं पाए करे सुम्हूं त असां वधीक ऐं वधीक डेंगू जी बुखार खां बची सघूं था पिया। ऐं ॿियो त जीअं गवर्नमेंट हिते सभिनीनि जे लाइ इश्तिहार करे ई वेठी त आसपास में तव्हांजे जिते बि पाणी भरियल आहे उतां पहिरीं पाणी कढी वठो, मटके जे आसपास, कुंडनि जे आसपास या ॿाहिरि किथे बि जेकॾहिं पाणी तव्हांजे आसपास भरियल आहे त उन्हनि जो पहिरीं निकाल कयो या त पोइ तव्हां पंहिंजी म्यूनसिपालिटी खे फ़ोन कयो त हू उते अची करे पाउडर वग़ैरह छटकी वेंदा जीअं मच्छरनि जो उतां नाश थी वञे। हा, अच्छा, उन खां सवाइ जीअं पंहिंजी पहिरीं फ्लू जी ॻाल्हि हली हुई, स्वाइन फ्लू जी, स्वाइन फ्लू जा जेके कॉम्प्लिकेशन्स आहिनि उहे ॾाढा इम्पॉर्टेंट आहिनि। स्वाइन फ्लू जा कॉम्प्लिकेशन्स सभु कंहिंखे न थींदा आहिनि। स्वाइन फ्लू जा कॉम्प्लिकेशन्स में वायरल नमूनिया, बैक्टीरियल नमूनिया, साइन्यूसाइटिस ऐं हार्ट फेल्यूअर ऐं रेस्पायरेटरी फेल्यूअर ऐं मल्टी ऑर्गन फेल्यूअर जे करे बि पोइ डेथ थी वेंदी आहे। त इहे जेकॾहिं कॉम्प्लिकेशन न थियनि त उन जे लाइ इहो ज़रूरी आहे त जीअं ई पेशेंट खे तकलीफ़ वधीक थिए थी त उहो हिकदमि कंहिं क्वालिफाइड डॉक्टर खे ॾेखारे, उहो पंहिंजी ट्रीटमेंट पाण न करे या जेको आहे सो कंहिं बि मेडिकल स्टोर तां दवा वठी न खाए या जेके असां वटि नॉन क्वालिफाइड माण्हू वेठा आहिनि हिते सिटीज़ में या ॻोठनि में जेके प्रैक्टिस कनि था, जिन खे पाण खे ई नॉलेज कान्हे त उहो उन्हनि जे लाइ नुक़सानकार थिए थो। या जंहिंखे स्वाइन फ्लू थिए थो ऐं उनखे जेकॾहिं डायबिटीज़ आहे, ब्लड प्रेशर आहे, हार्ट जो प्रॉब्लम आहे, अस्थमा आहे, त उन्हनि खे जेकॾहिं जल्दी ॾेखारींदा त पोइ उन्हनि खे कॉम्प्लिकेशन्स थियण खां उहे बची वेंदा, त उहे पेशेंट असां डेथ खां बचाए सघूं था। उहा हिकु चवणी मूंखे यादि अची रही आहे कि नीम हकीम ख़तरे जान, यानी अहिड़ा के बि एक्सपेरिमेंट तव्हां न कजो जंहिंसां तव्हांजी जान खे ख़तरो थी सघे। तव्हांखे जेकॾहिं कुझु वधीक प्रॉब्लम लॻी रहे थी, तव्हांखे सर्दी जुकाम बुखार कुझु मतिलबु वधीक असरु लॻे थो, तव्हांजी सहन शक्ति खां जेकॾहिं वधीक तव्हांखे उहो पीड़िजी रहिया आहियो त तुरंत ई तव्हां पंहिंजे एक्सपर्ट जी सलाह वठो जीअं तव्हां स्वाइन फ्लू या डेंगू जहिड़ियुनि बीमारियुनि खां बची सघो। हा, उन जे लाइ इहो तमामु ज़रूरी आहे त क्वालिफाइड डॉक्टर खे ॾेखारनि। ऐं जेकॾहिं कुझु अहिड़ा पेशेंट बि आहिनि जेके पॉवर्टी लाइन में अचनि था त उहे गवर्नमेंट जी बि सहूलियत आहे, हॉस्पिटल्स आहिनि, उते क्वालिफाइड माण्हू वेठा आहिनि त उन्हनि खे ॾेखारे था सघनि। ऐं जेकॾहिं उन ताईं बि अप्रोच नथी थियनि, ओतिरो नथा वञणु चाहिनि त लोकल कुझु ट्रस्ट हॉस्पिटल्स बि आहिनि त उन्हनि में बि उहो ॾेखारे सघनि था, जिते रीज़नेबल फ़ीअ सां उन्हनि खे हिकिड़ो क्वालिफाइड डॉक्टर ॾिसंदो। बराबरि। मतिलबु वरी तव्हांजी सलाह इहा ई आहे त हिकु क्वालिफाइड डॉक्टर खां ई तव्हां ट्रीटमेंट वठो जीअं तव्हां गंभीर नतीजनि खां बची सघो। हाणे स्वाइन फ्लू या डेंगू जो जेकॾहिं बुखार अचे थो त उन टाइम ते ट्रीटमेंट बि सम्झो कि डॉक्टर जी चालू आहे,
त उन टाइम ते कहिड़े क़िस्म जो खाधो वरताइणु घुरिजे पेशेंट खे? डेंगू जे केसिस में त पेशेंट खे लिक्विड्स वधीक ॾिबा आहिनि ऐं सॉफ्ट डाइट ॾेई सघिजे थी। ऐं वरी जेको फ्लू आहे उन में बि पेशेंट खे लिक्विड्स वधीक ॾिबा आहिनि ऐं डाइट हो नॉर्मल खाई सघे थो। ॿिन्ही हालतुनि में लिक्विड्स वधीक ॾिबा आहिनि त जीअं बॉडीअ जी हाइड्रेशन थिए, जीअं उन्हनि जो ब्लड प्रेशर ड्रॉप न थिए ऐं जंहिंजे करे बाक़ी जेके ऑर्गन्स आहिनि, सिस्टम्स आहिनि, उहे बाक़ाइदे वर्क कनि। आम तरह ॾिठो वियो आहे त सेल्फ मेडिकेशन जेके माण्हू वठंदा आहिनि उन में हिकु एस्प्रिन उन्हनि जी ॼातल सुञातल टैबलेट आहे जेका तुरंत वञी करे हू केमिस्ट खां वठंदा आहिनि। उन जे बारे में तव्हांजो छा चवणु आहे? एस्प्रिन कॉमनली डिस्प्रिन जे नाले सां अचे थी ऐं जेका तमामु सस्ती गोरी आहे, 30-40 पैसे 50 पैसे जी गोरी आहे ऐं केमिस्ट उन्हनि खे उहे रुपए में गोरी ॾेई छॾनि था त माण्हू चवंदा त असांजो कमु थी वियो। उहा बॉडीअ खे उन में त फ़ाइदो कंदी, पर उहा उन लाइ तमामु ख़तरनाक आहे। ॿारनि में ख़ासि तौर ते उन में हिकिड़ो कॉम्प्लिकेशन रीज़ सिंड्रोम जे नाले सां थींदो आहे, जंहिंमें लिवर ऐं ब्रेन ॿिन्ही जी इन्फ्लेमेशन थी वेंदी आहे ऐं उन में डेथ जो बि ख़तरो हूंदो आहे। त इन करे सेल्फ मेडिकेशन त न करणु खपे ऐं जेकॾहिं तमामु घणो सूरु हुजे त सिंपल पैरासीटामोल गोरी वठी सघनि था ऐं डिस्प्रिन या एस्प्रिन उन खे बिल्कुलु अवॉइड करणु खपे। डॉक्टर साहब, तव्हां असांजे मंच ते आया आहियो, असांजे दर्शक मित्रनि खे स्वाइन फ्लू, डेंगू ऐं कॉमन कोल्ड जे बारे में तमामु सुठी ॼाण ॾिनी। मूंखे उमेदु आहे त असांजे दर्शक मित्रनि तव्हांजूं ॾिनल हिदायतूं तमामु घणे ध्यान सां ॿुधियूं हूंदियूं। हू पंहिंजे जीवन में इन्हनि हिदायतुनि खे अपनाईंदा ऐं पंहिंजो सिहत चुस्त ऐं दुरुस्त नमूने गुज़ारींदा। तव्हां असांजे मंच ते आया, तव्हांजा ख़ूब ख़ूब शुक्राना। महिरबानी, तव्हांजी महिरबानी। तव्हां पंहिंजे GTPL जे प्लेटफॉर्म तां मूंखे मौक़ो ॾिनो ऐं सभिनी जो उन सां भलो थिए थो, सॼे अवाम जो भलो थिए थो, हिकिड़ी सभिनी जो भलो थिए थो। महिरबानी जी दोस्तो, हींअर वक़्तु थियो आहे मोकिलाइण जो। वरी गॾिजंदासीं साॻे ॾींहं ते साॻे वक़्त ते हिकु नए टॉपिक सां गॾु। तेसिताईं तव्हां ॾिसंदा रहिजो सिंधी TV।